राखी न्यूज़ नाज़रीन वाना में पुलिस मोबाइल वेझो धमाको, ॿ ॼणा मारिजी विया, पुलिस एहलकार समेत 14 ज़ख़्मी। ॾखण वज़ीरिस्तान जे वाना वारे इलाक़े में पुलिस मोबाइल वेझो धमाके में 2 ॼणा मारिजी विया ऐं पुलिस एहलकारनि समेत 14 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। DSP इमरानुल्लाह चयो आहे त ॾखण वज़ीरिस्तान जे मरकज़ी वाना रस्तम बाज़ार में पुलिस मोबाइल जे वेझो रिमोट कंट्रोल धमाको थियो। इख़्तियारनि मूजिबि धमाके में 2 माण्हू मारिजी विया जॾहिं त पुलिस एहलकार समेत 14 माण्हू ज़ख़्मी थिया। धमाके में 1 पुलिस मोबाइल खे बि नुक़सानु पहुतो। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे DHQ वाना मुंतक़िल कयो वियो आहे ऐं अस्पताल में इमरजेंसी लागू कई वई आहे। DSP इमरानुल्लाह। राखी न्यूज़ नाज़रीन जॻह हिकु दफ़ो ॿीहर दोहराइनि वाना में पुलिस मोबाइल वेझो धमाको, 2 ॼणा मारिजी विया, पुलिस एहलकारनि समेत 14 ज़ख़्मी। इख़्तियारनि मूजिबि धमाके में 2 माण्हू मारिजी विया जॾहिं त पुलिस एहलकारनि समेत 14 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके में 1 पुलिस मोबाइल खे बि नुक़सानु पहुतो। लाशुनि ऐं ज़ख़्मियुनि खे DHQ वाना मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में इमरजेंसी लागू कई वई आहे। DSP इमरानुल्लाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।